अबा अद्दा मामा के सॾ कर राजा उमराणी यार ये केड़ो मानू है घर में हुंदे तुंदे जे तो आऊं घर में कोना यार हद थी वही यार भाऊ इते बिठायो छो अबा अद्दा मामा के सॾण आया हुआसीं पर घर में वही चेपो के आऊं घर में कोना मुंहिंजो कर्ज़ो आहे इन जे मथियां आऊं कढी दिखारियां इनके कढोसि 5 मिंट में निकरंदो ॾिसजो रोज़ जो इहो कमु अथसि कढो कढो 3 डबे वारो कांच बोतल वारो शीशा बाटी वारो रदी पेपर वारो थोरो पासे थी वञो हाणे ॾिसजो कीअं थो निकिरे 3 डबे वारो किरां वियो तव्हां त मूंखे बेस्ता था लॻो बेस्ता छो हिते बि जिंद कोन छॾियव भाऊ तव्हां मुंहिंजा पैसा कॾहिं ॾींदा तव्हांजे घरनि जा चक्कर हणी हणी मुंहिंजी चप्पल ई यार घसी वई आहे हा ऐं तव्हांजा पैसा बसि 2-3 ॾींहंनि में ॾेई छॾींदो आहियां हींअर माना फाथा पिया आहिनि मुंहिंजा पैसा किथे फाथा पिया आहिनि कौन ॾींदो कौन ॾींदो अरे बाबा छो कोन ॾींदो न तुंहिंजो वञे छा तूं हरू भरू छा हल हल छा वरी छा ॾेई छॾियो न पैसा 3 दॿा माईअनि जा खपाइण अचो था पोइ लाचार आहे या मायूं खपाइनि लिखियल हूंदो आहे या मथे ते जॾहिं कॾहिं माईअनि जा 3 दॿा खणी अची खपाइण माई खपाए मायूं खपाईंदियूं नी आऊं खपाईंदसि अॼु खां बेस्ता भेणाए तव्हां हल खाम कई वरी झगड़ो न थी पए हुनजा पैसा ॾे बाबा तूं मुंहिंजा पैसा कॾहिं ॾींदे आऊं तव्हांजे दरनि ते चक्कर हणी हणी चरियो थी वियो आहियां 2-3 ॾींहंनि में ॾेई कॾहिं 2-3 ॾींहंनि में कहिड़े 2-3 ॾींहंनि में 15 तारीख़ ते तव्हांखे ॾेई कहिड़ी 15 तारीख़ ते 15 महीननि में बि कोन ॾींदो अरे बाबा मूंखे लॻे ईअं तो कोन ॾींदो बेस्तो आई या जेॾी महिल मुंहिंजो हुन सां थिए पियो भेण कोन ॾींदो छो कोन थींदो सवाल ई पैसा कोन्हे अलाही जा पैसा खाई वियो आहे न साईं तव्हांखे अबा 15 तारीख़ ते कहिड़ी तारीख़ 15 हिन महीने जी 15 तारीख़ मुंहिंजो छो लाइट जा बिल बि इलाही अची विया आहिनि हेॾा होॾा इलाही मसला आऊं तव्हांखे ॾेई हिनखे पाड़े में गंजो शैतान थॾंदा आहिनि अच्छा हा इहो कोन ॾींदो ए शैतान त तूं पियो लॻी बाबा तूं मुंहिंजा पैसा कॾहिं ॾींदे साईं तव्हांखे ॾिसो 15 तारीख़ ताईं हर दफ़ा तव्हां चओ था 15 तारीख़ तव्हांजी 15 तारीख़ खुटींदी कॾहिं हिन महीने जी 15 तारीख़ हिन महीने जी 15 तारीख़ पोएं महीने जी 15 तारीख़ उन खां पोएं महीने जी 15 तारीख़ ईअं थींदो आहे छा हींअर मुंहिंजा पैसा कोन ॾींदो अरे बाबा कोन ॾींदो बेस्ता हल तुंहिंजो वञे छा बाबा मूंखे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सची बि लॻे मूंखे नथो लॻे की हीउ ॾींदो हरू भरू बसि हर कंहिंखां पैसा वठनि था ऐं खायो वञनि अरे के जा 3 दॿा जेको खपाईंदो उ ॿियनि जा पैसा किथे ॾींदो अरे बाबा तूं हितां हल बेस्तो दिमाग़ को ख़राब करी खाम कई मूंखे जज़्बे में पियो आणी बाबा तूं मुंहिंजा पैसा कॾहिं ॾींदे पैसा हिन साईं 15 तारीख़ ते ॾींदा कहिड़ी 15 तारीख़ हिन महीने जी 15 तारीख़ हिन महीने जो नालो ॿुधा ही 3 दॿा खपाए थो कोन ॾींदो जनवरी जी 15 तारीख़ कोन ॾींदो बाबा ॾींदो ना भले तव्हां तो नवंबर जी भी 15 तारीख़ ते जो ना हाणे वरी 2 महीना लेट पो करी ही ते दिसंबर हले पो साईं कोन ॾींदो तव्हां अॼु ई पैसा वठोसि तूं खाम कई झगड़ा करे टाइम न ॾियोसि अॼु पैसा वठोसि बाबा ठीकु आहे तूं मूंखे हींअर पैसा ॾे हींअर त कोन 15 तारीख़ तव्हांखे ॾींदो कोन ॾींदो अरे बाबा तूं हल खाम कई कोन ॾींदो भेण झगड़ो बि कराई हरू भरू साईं तव्हांखे 15 तारीख़ बाबा 15 तारीख़ ते आऊं अचां मूंखे हिकिड़ो टाइम ॾे केॾी महिल ॾींदे शाम जे टाइम शाम जे टाइम ते काएं बजे 4-5 बजे 4-5 बजे ताणी ॾींदे पक्की ॻाल्हि सोचे वठ ॿीहर मूंखे न चइणो घुरिजे साईं कोन ॾींदो कोन ॾींदो आऊं चवां पियो कोन नहीं भला 3 दॿे वारो सॼो मथे में अची वेंदो मुंहिंजी नसीब ई ख़राब आहे भला 3 दॿे जे ॿाहिरि निकितो आहियां